हथन में पकड़न जी ताकत भी नहीं अल्लाह जो एहसान आ। खोड़ एड़ा मानू नजर अचन था जन वट हथ ताइन पर पकड़न जी ताकत कोने, अखियों ॾिनई वरी ॾिसण जी दीद भी ॾिनई। खोड़ एड़ा मानू जन वट अखियों ताइन पर ॾिसण जी ताकत कोने, कन ॾिनई वरी ॿुधण जी ताकत भी ॾिनई। खोड़ एड़ा मानू जन वट कन आए पर ॿुधण जी ताकत कोने, जुबान ॾिनई वरी ॻाल्हाइण जी ताकत भी ॾिनई। खोड़ एड़ा जन वट जुबान आए पर ॻाल्हाइण जी ताकत कोने। अल्लाह एतरा एहसान क्या जो फरमाई अलम नजअलहु ऐनैन व लिसानन व शफतैन व हदैनाहु नजदैन। ओ इंसान नजर तक कर तू छा हुई है। सुम्मा खलकनन नुतफत अलकतन फखलकनल अलकत मुज़गतन फखलकनल मुज़गत इज़ामन फकसौनल इज़ाम लहमन सुम्मा अंशअनाहु खल्कन आखर फतबारकल्लाहु ahsanul खालिकीन। रब तो फरमाए बाना कदे पंजो पान ते त नजर कर, मां रब केडा थोड़ा कया माई, केडा एहसान कया माई। व इन तउद्दू निअमतल्लाहि ला तुहसूहा। मां अल्लाह जे एहसानन के गणन ते वे गणे न सकदे, लिखण ते वे लिखी न सकदे। कुल्लू कानल बहरु मिदादल लिकलिमात रब्बिया लनफिदल बहरु क़ब्ल अन तनफदा कलिमात रब्बिया वलौ जिना मिसलिही मददा। रब साईं फरमाए तो ओ दुनिया वारो इन कायनात में जेके वण नजर अचन था ये कटे करे कलम बनाया वञन। इन कायनात में जेका मस नजर अची दरिया नजर अची रहा है ये पानी सब गड करे मस बनाया वञन। अवा सब गॾिजी करे मां अल्लाह जे एहसानात के लिखण ते वियो। सजी कायनात जा वण जेके कलम बनाया विया ये खत्म थी वेंदा। सजी कायनात जो पानी जेको मस बनायो वियो इहो खत्म थी वेंदो। सजी कायनात गॾिजी करे लिखंदे थकजी पवंदी, लेकिन मां अल्लाह जा एहसान खत्म न थींदा, मां अल्लाह जा थोरा खत्म न थींदा। हजरत उमर इब्न खत्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु एडी इज्जत वारो जवान आ, एडी अजमत वारो जवान आ। कई सवाल करण वारे सवाल क्यों हजरत अबू बकर उमर जो शान बुधायो, अबू बकर उमर जी फजीलत बुधायो। जवाब ॾियण वारे जवाब ॾिनो। ओ सवाल करण वारा अबू बकर उमर जी फजीलत बुधाया या रोजे ते वनी करे मोहम्मद सां गड दिखाया। सजी कायनात में बेन जी इज्जत कुरान में पढ़ी करे बुधाए भी आ, हदीस में पढ़ी करे दिखार भी आ, लेकिन अबू बकर उमर के रब एडी इज्जत से नवाजियो आ जो वे अज भी पाक मोहम्मद जे भर में सुता पिया आहिनि, आमना जे लाल जे भाकुर में सुता पिया आहिनि। जे तो सिद्दीक उमर दी किस्मत तू मैं लख वारी जिंदड़ी वारा बेहिश्त कनो वध रोज़ा है ओ जिता मानन मौज बहारा शान उन्हां दा वल क्या पुछ दई ओ जिंदे नाल नबी दे मज़ारा पल पल फखरा जिता पहुंचन दुरूद सलाम हजारा। अज भी पाक मोहम्मद सां गॾु ॿई यार सुता पिया थे। जॾहिं माण्हू हज उम्रे जे इरादे सां वेंदो आ वरी पाक मुस्तफ़ा साईं जे रोज़े अतर जे वेझो ईंदो आ। रब तहां असांखे पाक मोहम्मद जे रोज़े जी हाज़िरी नसीब फरमाए। रब माल ॾिनो थी जुआ ते न विञाए जाए, रब माल ॾिनो थी शराब ते न विञाए जाए, रब माल ॾिनो थी कंहिं ग़लत इरादे ऐं ग़लत कम ते न विञाए जाए। इहो माल ख़र्च करे काबे जो दीदार भी करे आ, पाक मोहम्मद जे रोज़े अतर जी हाज़िरी भी भरे आ। इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मन ज़ारा कबरिया वजबत लहू शफाअती। जे ईमान ऐं सेहत अकीदे जी सलामती सां मां मोहम्मद जे कबर जी ज़ियारत कई क़यामत जे ॾींहुं मां मोहम्मद उन्हीं जी शफाअत कंदुसि। मनजारा कबरिया वजबत लहू शफाअती। इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े अतर जे वेझो जॾहिं माण्हू ईंदो आ आशिक जी दिल चवंदी आ पाक मोहम्मद जे रोज़े जी जाली ते अखियूं रखां। आशिक जी दिल चवंदी आ पाक मुस्तफ़ा साईं जे रोज़े अतर जी दीदार के भाकुर पाया चुमी ॾियां, पर शरीयत इन ॻाल्हि जी इजाज़त न ॾींदी आ। उते बीठल दरबान भी इजाज़त न ॾींदो आ। यारो तहां असां लखें रुपया ख़र्च
करे वञो 1400 साल खां पोइ तहां असां के पाक मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े तर जे रुगो दीवार ते चुम्मी ॾियण जी इजाजत कोने, दीवार सां भाकुर पाइण जी इजाजत कोने, पर यार अबू बकर उमर ते नजर कर जे तो यारां को यारी विच, यारां को यारी विच यारी दी राह मिल गई है, यारां को यारी विच यारी दी राह मिल गई है, निगाह ही निगाह विच निगाह मिल गई है। असां को त जाली चुमण दी इजाजत नहीं देंदे, उन्हां की ते सुमण दी जा मिल गई है। तो असां के जारी चुमण जी इजाजत कोने, उन्हनि के अल्लाह गड सुमण जी इजाजत ॾेई छॾी आहे। वाह अबू बकर तुंहिंजी इज्जत तो कुर्बान वञा, वाह उमर तुंहिंजी अज़मत तो कुर्बान वञा, ये एडी इज्जत वारा जवान हा। इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबा पाक मोहम्मद जा अहल बैत, असां सहाबा जा भी गुलाम, अहल बैत जा भी गुलाम। कोई इए चवंदो आ यार सहाबा असांजी सजी अख, अहल बैत असांजी खबी हथ, मां इए नथो चवां, मां त चवंदो आ सहाबा भी असांजी सजी अख, त मोहम्मद जा अहल बैत भी असांजी सजी अख। अहल बैत जो शान भी असांजो ईमान वधे, सहाबा जो शान भी असांजो ईमान वधे। असां अबू बकर जी अजमत के भी सलाम कंदा हो, त पाक अली जी अजमत के भी सलाम कंदा हो, अम्मा आयशा सिद्दीका जी अजमत के सलाम कंदा हो, पाक मोहम्मद जे न्याणिन के भी सलाम कंदा हो। इमामुल अंबिया जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाक मुस्तफा साईं पंहिंजे शागिर्दन जी पाण तारीफ बयान कई आहे, पंहिंजे अहल बैत जी तारीफ पाण बयान कई आहे। इज्जत वारो माण्हू इज्जत वारन जी इज्जत के मञींदो आहे। रब असां के कलमो ॾेई करे इज्जत वारो बणायो आहे, रब असां के कुरान ॾेई करे इज्जत वारो बणायो आहे। पोइ असां छो न उन्हनि जी इज्जत के सलाम कयूं, छो न उन्हनि जी अज़मत के सलाम कयूं। हे मुहर्रमुल हराम जो महीनो आहे, इन महीने जी पहिरीं तारीख ते हज़रत उमर जी शहादत गाल बे पासे निकरी वई। इहो उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु एडी इज्जत वारो जवान हो, पोइ भी हिक दफे अल्लाह जी दरबार आलिया में पंहिंजा हथड़ा मुबारक खणी करे दुआ तो घुरे, अल्लाह मरज़ुकनी शहादतन फी सबीलिका वजअलनल मौत फी बलदे हबीबिका। ओ मुंहिंजा अल्लाह तू मां उमर के वडी इज्जतुन सां नवाज़ियो आ, लेकिन मां उमर जी तमन्नाऊं चाहती आहे। ओ मुंहिंजा अल्लाह जॾहिं मां उमर जी मौत अचे, मौत शहादत वारी ॾिजां, जॾहिं मां उमर जे कबर ठाण जी जगह वक्त अचे, मां उमर के जगह पाक मोहम्मद जे शहर में ॾिजाएं। अल्लाह हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जे बिनी दुआइन के एडो इज्जत ऐं कबूलियत सां नवाज़ियो आ। उमर के शहादत मिली आ, रुगो शहादत न मिली आ, बल्कि पाक मोहम्मद जी मस्जिद में मिली आ, रुगो मस्जिद नबी में न मिली आ, बल्कि पाक मोहम्मद जे मुसल्ले ते मिली आ, रुगो मुसल्ले ते न मिली आ, बल्कि नमाज पढ़ाई दे मिली आ। वरी जॾहिं उमर साईं जे दफन थियण जो वक्त आयो आ, उमर के मदीने में जगह न मिली आ, उमर के जन्नतुल बकी में जगह न मिली आ, बल्कि पाक मुस्तफा साईं जे रोज़ाए अतर जंहिंजे लाइ इमामुल अंबिया पाण फरमायो, मा बैना बैती व मिंबरी रौज़तुम मिर रियाज़िल जन्ना। बी रिवायत में इंदो आ, मा बैना बैती व हुजरत आइशा रौज़तुम मिर रियाज़िल जन्ना। इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मुझे मिंबर को थी करे मुझी घरवारी आयशा जे कमरे ताईं इहो हिस्सो जन्नत जो हिस्सो आ। हुजरो चइबो कमरे के, हजरत आयशा जे कमरे ताईं आओ अदा उलमा को बुधंदो आ। रब जन्नत अम्मा जे कदमन में रखी आ, सच्चा अम्मा जे कदमन में जन्नत आ तो के आयशा सिद्दीका अम्मा जे दरवाजे ते वठी हला, जंहिंजे कदमन में जन्नत आहे आहे। रब उन्हीं जे सजे घर के जन्नत बनाए छॾियो आ। आयशा जो घर सजे जो सजो जन्नत आ, कमरो भी जन्नत, सहन भी जन्नत। आयशा जो समूरो घर जन्नत, मा बैन बैतिया व हुजरत आइशा रौज़तुम मिर रियाज़िल जन्ना। इन्हीं जन्नत वारे हिस्से में आमना जे लाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी कुर्बत में हजरत उमर साईं के दफन कयो वियो आ। हजरत उमर साईं जी कबर थी आ। आओ ॾह मुहर्रमुल हराम जी तारीख ते हजरत हुसैन इब्न अली रज़ी अल्लाह ताला अन्हुमा जी शहादत आ। केर हजरत हुसैन रज़ी
रज़ी अल्लाह ताला अन्हु तकरीबन हजरत हुसैन साईं जी मैदान करबला जे वक्त जॾहिं हजरत हुसैन साईं शहीद थिया उन माल हजरत हुसैन साईं जी उम्र घणी हुई। जॾहिं हजरत हुसैन साईं शहीद थिया हजरत हुसैन साईं जी उम्र घणी ॿुधाईंदो केरु? एॾो मूं पुछां ॿुधाईंदो केरु? जेको ॿुधाईंदो 100 रुपयो इनाम आहे। तव्हां नथा ॿुधायो मां ॿुधायां त पोइ 100 मूंखे ॾियो। क्या ख्याल आहे? ताकि आईंदा तव्हांखे यको यादि रहे न अछू ॾाढियूं थी वियूं असां मौलवियुनि जूं के मरी विया के मरण ते वेठा आहिनि असांखे इहा ख़बर न पई। अफ़सोस है या दुश्मन जी साज़िश आहे जो उन हज़रत हुसैन जा रुगो 10 ॾियारा ॿुधाया। असां मौलविन भी हज़रत हुसैन जो रुगो 7 साल 6 साल नंढे हूंदे वारो जेको पाक मुस्तफ़ा साईं जी झोली मुबारक में हुआ उहो ॿुधायोसीं। होॾों हुननि रुगो करबला वारा 4 ॾींहं 5 ॾींहं 10 ॾींहं ॿुधाया। बाक़ी विच वारी उमिरि हज़रत हुसैन काथे गुज़ारी? कन लिखियो तो हजरत उमर साईं हजरत हुसैन साईं जी उम्र मैदान करबला में 56 साल हुई। कन लिखियो तो हजरत हुसैन साईं जी उम्र 58 साल हुई। मैदान करबला में शहादत जे वक्त हजरत हुसैन साईं 58 साल जिंदगी गुजारी। काथे गुजारियों? बुधाइण वारा बुधाईंदा आहिनि त हजरत हुसैन जॾहिं करबला जो सफ़र शुरू कियो काथों कयईं? ज़ुल्हज जो महीनो हो 26 तारीख़ी मदीने मो काफ़िलो निकितो। ॿुधो अथव न? मदीने मो काफ़िलो निकितो माना त हजरत हुसैन साईं पंहिंजे नाने मुहम्मद जी जिंदगी में भी मदीने में रहा। नाने मुहम्मद जी वफ़ात खां बाद भी मदीने के कोन छॾियऊं। अबू बकर जो दौर आयो हुसैन साईं मदीने के न छड़ियो। उमर साईं जो दौर आयो हुसैन साईं मदीने के न छड़ियो। उस्मान साईं जो दौर आयो हुसैन साईं मदीने के न छड़ियो। अली साईं जो दौर आयो हुसैन साईं मदीने के न छड़ियो। हजरत हसन साईं जो दौर आयो हुसैन साईं मदीने के न छड़ियो। हजरत मुआविया जो दौर आयो हुसैन साईं मदीने के न छड़ियो। मां चयो सोना हुसैन मदीने के छो न तो छड़े? पुछऊं हजरत हुसैन को मदीने के छो न तो छड़े? वरी जॾहिं छड़े थो मां चयो हाणे छो तो छड़े? जवाब ॾिनई मौलवी साहब मदीने के इन जे करे छॾां थो जो होॾे हुकूमत गलत आई आहे जेके पाक मोहम्मद जे दीन के बिगाड़ण चाहिनि था। मदीने के इन जे करे छॾां थो जो होॾे हुकूमत गलत आई आहे जेके पाक मुस्तफ़ा साईं जे दीन के बिगाड़ण चाहिनि था। मां दीन के बचाइण जे लाइ मदीने जहिड़े शहर के छॾे करे करबो बला जी रेगज़ार धरती ते वञा थो। मां चयो हुसैन तो जिंदगी जा 57-58 साल मदीने में रहे। चवण वारे चयो त पाक मुस्तफ़ा जी वफ़ात के 2 ॾिहाड़ा कोन गुज़रिया हा। अली साईं को मुसल्लो ज़ोरी खसे विया। अबू बकर नाहक मुसल्ले ते आयो। मां चयो हुसैन उन डी मदीनो छो न पियो छॾे? वरी उमर साईं आयो अली साईं के मुसल्लो न मिलियो। मां चयो हुसैन उन डी मदीनो छो न पियो छॾे? वरी उस्मान जो दौर आयो अली साईं के मुसल्लो न मिलियो। मां चयो सोना हुसैन उन डी मदीनो छो न पियो छॾे? हजरत हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जवाब में चयो अबू बकर भी बरहक हो जीअं नाने मुहम्मद के ॾिठो हम अबू बकर भी उहे करे पियो इन जे करे मदीनो न पियो छॾां। हजरत उमर साईं भी उहे करे पियो जीअं नानो मुहम्मद पियो करे। उस्मान भी उहे करे पियो जीअं नानो मुहम्मद पियो करे। बाबो अली भी उहे करे पियो जीअं नानो मुहम्मद पियो करे। बा हसन भी इएं करे पियो जीअं नानो मुहम्मद पियो करे। चाचो मुआविया भी इएं करे पियो जीअं नानो मुहम्मद पियो करे। छो मदीनो छॾां? छो ॿिए पासे वञा? मां चयो हुसैन ओॾांहुं वञे थो नाने जो दीन बचाइण, हिते दीन छो न पियो बचाए? जे मौलवी साहब जे दीन हिते को बिगाड़े हा त मां बचाया हा न। हिते को दीन बिगाड़े हा त मां बचाया हा। हिते कहीं बिगाड़ियो कोन हो। जेकी गाल मुस्तफा चई विया हा उनी गाल ते सहाबा सिर भी ॾिनो।
घर भी ॾिनो, बच्चा भी घोर कया, जवानियूं भी घोर क्यों, माल भी घोर कयो। जॾहिं दीन बिगड़ो कोन हो त मां हुसैन विड़ा कंहिंसां। आई ॻाल्हि समझ में या न आई? अज असांजे दौर में कोई माण्हू ईअं पढ़े बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, सही आ? थोरो ॻाल्हायो त सही, सही आ ग़लत आ? मौलवी पढ़े भला छा चवंदो ग़लत आ? पीर पढ़े चवंदो ग़लत पढ़े, कारी साहब पढ़े चवंदो ग़लत पढ़े, ईअं न? है 1500 साल थियण वारा आहिनि। हे नबी साईं असांजे इलाके में कोन, सहाबा असांजे इलाके में कोन, अहल बैत असांजे इलाके में कोन, 15वीं सदी हल्दी पई आ। पोइ बि जेकॾहिं को मौलवी वॾे में वॾो आलिम ज़बर ग़लत पढ़ंदो आ, चाचो छलबो कोने, मुल्ला है मौलवी आ, क़ुरान पढ़ण बिस्मिल्लाह पढ़ण नथी अचेसि, हे मौलवी आ। जेकॾहिं पाक मुस्तफ़ा जे दीन के को बदलाए हा तो मौला अली खामोश न रहे हा, सोनो हुसैन खामोश न रहे हा। उन्हनि खामोश रही करे अबू बकर उमर उस्मान जे हथे बैयत करे उन्हनि के पंहिंजो अगवान बनाए करे तहां असां के सबक ॾिनो आ। जीअं पाक मुहम्मद जो दीन सच्चो आ, ईअं पाक मुहम्मद जे मुसल्ले जा वारिस भी सच्चा। मुस्तफ़ा साईं जी वफ़ात के हिकिड़ो ॾिहाड़ो गुज़रियो, ॿिए ॾींहं ते जे मुस्तफ़ा जे मुसल्ले ते कब्ज़े करण वारा अची विया। चाचा कॾहिं वेही करे सोचजो भला पोइ दीन असली बचंदो सही, को असली दीन बचंदो सही जो ॿिए ॾींहं ते ख़राबी पैदा थी वई। याद रखो पाक मोहम्मद जे दीन के सुञाणो भी सही, पाक मोहम्मद जे दीन के समझो भी सही। हजरत हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु, केर हुसैन जंहिंजे अब्बे ते नजर क्यों, अब्बो अलीयुल मुर्तज़ा, जंहिंजे अम्मा ते नजर क्यों, अम्मा फातिमतुज़ ज़हरा, जंहिंजी नानी ते नजर क्यों, नानी खदीजतुल कुबरा, जंहिंजे नाने ते नजर क्यों, नानो मोहम्मद मुस्तफ़ा। इहो हुसैन। हजरत हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु एडी इज्जत वारो जवान आ। जॾहिं पाक हुसैन साईं पैदा थियो आ, इमामुल अंबिया पंहिंजी जुबान मुबारक हजरत हुसैन साईं के चुसाई आ, ला मुबारक सोने हुसैन जे वात में विधी आ। हसनो हुसैन कायनात में उहे इज्जत वारा जवान आहिनि। पैदा थियण खां बाद सब को पहिरें इन्हनि जे वात में जेका शइ वई आ उहा पाक मुहम्मद जी लौब मुबारक आ। इन लौब जो असर केॾो आ, इन लौब जो कमाल केॾो आ। हजरत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जे अखियुनि में तकलीफ थींदी आ, पाक मुस्तफ़ा साईं लौब लगाईंदा आहिनि, ठीक थी वेंदी आ। अबू बकर सिद्दीक जे पैर ते डंग नांग हणंदो आ, अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु जे उन पैर जी खुड़ी ते इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लौब लाईंदा आहिनि, ज़ार ख़त्म थी वेंदो आ। कौड़े खूह में आमना जे लाल जी लौब ईंदो आ, माखी खां वधीक पानी मिठो थी वेंदो आ। इहो लौब जो कमाल हो, या लौब पाक हुसैन जे वात मुबारक में आई आ। हजरत हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु करबला जी रेग़ज़ार धरती ते पंहिंजे अखियुनि सां ॾिसनि था, भाइर शहीद थियनि था, पंहिंजे अखियुनि सां ॾिसनि था, बचड़ा शहीद थियनि था। हजरत हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजी ज़ुबान ते ये लफ्ज़ चवनि था, रज़ीना बिल क़ज़ाया, रज़ीना बिल क़ज़ाया, इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। ओ मुंहिंजा अल्लाह मां तुंहिंजे फैसलनि ते राज़ी आ, जीअं तुंहिंजा फैसला ईअं मां हुसैन राज़ी आ। हजरत हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु करबला जी रेग़ज़ार धरती ते पंहिंजे भाइरनि के शहीद थींदे ॾिठो आ। ओ चाचा, जीअं अब्बास सोने अली साईं जो पुत्र हजरत हुसैन साईं जो भाउ करबला में शहीद थियो आ, ईअं हजरत अली साईं जो पुत्र अबू बकर नाले सां, उमर नाले सां, उस्मान नाले
नाले सा हजरत हुसैन जा भाइर करबला में शहीद थिया दुनिया लिकाए थी इन्हीं जे करे जो बुधाइणो पवंदो तो हुसैन सा गड अली साईं जा बचड़ा हुसैन जा सक्का भाइर अबू बकर भी हो उमर भी हो उस्मान भी हो मौला अली पंजे बचड़न ते ये नाला रखी करे तहां असा के बुधायो आ पाक मोहम्मद जा साहबा मुंजा सजन भी हा ए मुंजा वडड़ा भी होया इनन जे करे मां पंजे बचड़न ते नालो रखियो आ ताकि हमेशा पंजी जुबान ते अबू बकर जो नालो भी जारी हुजे उमर जो नालो भी जारी हुजे उस्मान जो नालो भी जारी हुजे यो हजरत हुसैन रजी अल्लाह तआला अन्हु जडे फारस ईरान फतह थिया यज़दजर बादशाह जी न्याणी कैदी बनाए करे सहाबा किराम हजरत उमर साईं जी खिलाफत जो दौर आ हजरत उमर जी दरबार आलिया में वठी आया हजरत उमर रजी अल्लाह तआला अन्हु नजर कई बादशाह ज़ादिया बादशाह जी थिया हजरत साहब किराम सा उमर साईं मशवरो शुरू क्यों इन्हीं जो निकाह कैसा कजे इन्हीं जी शादी कैसा कराए जे हजरत अली से मशवरो दिनो ओ सोना उमर अवा बादशाह आयो हे बादशाह ज़ादिया इन्हीं सा निकाह अवा पंजो कयो अवा इन्हीं सा शादी क्यों हजरत उमर रजी अल्लाह तआला अन्हु फरमायो मां इन्हीं सा शादी न तो कया बल्कि मोहम्मद जे घराने शहजादे हुसैन रजी अल्लाह तआला अन्हु जी शादी इन्हीं फारस ईरान जे यज़दजर बादशाह जी न्याणी सा जंहिंजो नालो बीबी शाहरबानो किताबन लिखियो आ इन्हीं सा शादी कराया तो हुसैन साईं जी शादी बीबी शाहरबानो सा केर शाहरबानो ओ जेका बीमारे करबला इमाम साजिदीन हजरत इमाम ज़ैनुल आबिदीन जी अम्मड़ा इन्हीं जो निकाह इन्हीं जी शादी कराइण वारो उमर इब्ने खत्ताब एडो मोहब्बत एडी प्यार नारे तकबीर शाने मुस्तफा शाने सहाबा शाने अहले बैत शाने अहले बैत शुहदाए करबला नारे तकबीर यो हजरत हुसैन रजी अल्लाह तआला अन्हु ऐं सहाबा किराम जो पाण में प्यार हो साईं जन पहुंची चुका है ना आखिरी गाल क्या हजरत हुसैन रजी अल्लाह तआला अन्हु एक दफे हजरत उमर साईं जे दौरे हुकूमत में उमर साईं जी खिदमत में आया हजरत उमर साईं जी महफिल दारुल खिलाफा है हजरत उमर रजी अल्लाह तआला अन्हु बैठा है ना हजरत हुसैन रजी अल्लाह तआला अन्हु बाहरों आया हजरत हुसैन नजर कई तो हजरत उमर रजी अल्लाह तआला अन्हु जो बचड़ो हजरत अब्दुल्ला बिन उमर बाहरों इंतजार में बैठो आ हुसैन साईं भी वेही रहा हजरत उमर थोड़ी देर को बाहर निकता दिसन था तो हजरत हुसैन बाहर बैठा है ओ हुसैन खैर ताए बाहर छो बैठो आ अंदर हलियो अचे हा हजरत हुसैन साईं फरमाइन था ओ सोना उमर जडे नजर के अवा बादशाह आयो अवा खलीफा आयो अवा जो बचड़ो अब्दुल्ला भी बाहर बैठो हो मां चो उमर जो पुत्र बाहर बैठो आ मां बाहर छो न वेहा हजरत उमर रजी अल्लाह तआला अन्हु सोने हुसैन जे हथ में हथ दई करे फरमायो ओ हुसैन ओ अब्दुल्ला उमर जो बचड़ो आ तू पाक मोहम्मद जे खून जो हिस्सो आ तुझे नाने मोहम्मद जे करे मां उमर के मकाम मिलियो आ वरना उमर के उहे ॾाढा याद है ना जडे उमर बकरियों चराइण वेंदो हो चराए न सकदो हो अबो उमर जे जिस्म ते चाबुक हणदो हो ए तुझे नाने मोहम्मद जे करे इज्जत मिली आ ओ हुसैन अज खां बाद मां पांजे दारुल खिलाफा में पांजे दफ्तर में पांजे कुर्सी सां गड एकड़ी खाली कुर्सी रखराए छड़ींदो पियो आ हुसैन जडे भी अचे बाहर न वेजाई मां उमर सां गड अची करे वेजाई हजरत हुसैन उमर साईं जो छा थींदो हां हजरत हुसैन हजरत उमर साईं जो रिश्ते में छा थींदो नबी साईं जो डोटरो हो अली साईं जो पुत्र हो उमर साईं जो छा थींदो एडो पुछांदो साओ अगारे भी मां जो रहल तो बुधाईंदो साईं अगारे मां एकड़ो सवाल कियो मां जो ता जेको बुधाए 100 रुपए इनाम ये अवा नथा बुधायो तो पो 100 मुखे दियो मां बुधाया हाने 100 बियो भी चवन बियो सवाल भी होतन हां एडो नथा पुछो हाय 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 हाय
इं न कयो बिली, इं न कयो, हे तकरीर हे वाइज़ हे ख़र्चा सजाया कयो, कुछ याद करे वेंदा कयो। इं कोन्हे को मां नई किताब पढ़ी आयो अवां सॼी उमिरि उलमा खां इहो ॿुधो हूंदो। उमर जी न्याणी, उमर जी न्याणी नबी जे घर में, उमर जी न्याणी नबी जे घर में, नबी जी न्याणी अली जे घर में, अली जी न्याणी उमर जे घर में। हाणे कुछ समझ आयो? उमर जी न्याणी नबी जे घर में, नबी जी न्याणी अली जे घर में, अली जी न्याणी उमर जे घर में। हाणे बुधायो हज़रत हुसैन उमर पाण में छा थिया? सिंधी भी नथा समझो, आई गाल समझ में? हाणे सालो भेणवीअ जो केडो पाण में मोहब्बत वारो रिश्तो आ। हुसैन साईं हज़रत उमर जे घर ईंदा हुंदा न पांजी भेण सां मिलण, या न ईंदा हुंदा? हाँ ईंदा हुंदा या न ईंदा हुंदा? केडो मोहब्बत भरियो रिश्तो आ। भुलियल आ वो माण्हू जेको दुनिया के बुधाए तो थे पाण में विड़ियल हा। रब जो कुरान चे तो रुहमाओ बैनहुम, एतरो भाइरन जो पाण में प्यार न हुंदो आ जेतरो मोहम्मद जे यारन जो पाण में प्यार हो। हजरत अली साईं जी जने शादी थे पई न सैयदा फातिमा तुज़ ज़हरा सा, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अली हक मार जा पैसा खणी आ, मां अवां सां पंहिंजी न्याणी जो निकाह पढ़ाया। हजरत अली साईं फरमायो सोना साईं मुझे घर में हिन माल का मिल्कियत मौजूद कोने, पैसा काॾो आणिया? नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो भला का शइ अथी सही जेका बाजार में विकणे करे पैसा खणी अचे? हजरत अली साईं फरमायो हाओ साईं, हिकड़ी ज़िरे आ जेका मैदान जिहाद में दुश्मन जे तीर को बचा जे लाइ असां पाईंदा हूं, लोह जी आ, उहा घर में आ। नबी साईं फरमायो वञ इनखे बाजार में विकणी आ। हजरत अली रज़ी अल्लाह तआला नो बाहर निकता, अगों हजरत उस्मान अचन पिया। उस्मान डिठो अली खैर ताहे, जंग कोने, जिहाद कोने, काथे ऐलान कोने, अव काडे वञो था जंगी सामान खणी करे? कहीं वट जो अज जे दौर में पिस्टल हथ में हुजे पर हर को पुछदो न काडे वेंदो पियो। हजरत अली रज़ी अल्लाह तआला वट ज़िरे हुई, जंगी सामान हो। उस्मान साईं पुछा कई, हजरत अली साईं बुधायो तो पाक मुस्तफा साईं पंजी न्याणी जो निकाह मां अली सां कराइण चाहिन था, हे विकणी करे हक मार जा पैसा अदा कंदुम। हजरत उस्मान सवाल कयो सोना अली घणे में दींदे? हजरत अली रज़ी अल्लाह तआला अन्हु एक रिवायत में चे तो 80 दिरहम, बी रिवायत में चे तो 400 दिरहम में उहा ज़िरे हजरत उस्मान के दिनी आ। हजरत उस्मान ज़िरे वठी करे पैसा गणे करे अली साईं जे हवाले किया। अली साईं रवाना थियण लगा। हजरत उस्मान फरमायो सोना अली पी जाए। हजरत अली साईं बीठा। हजरत उस्मान हुआ ज़िरे हजरत अली साईं के वापस कई। हजरत अली साईं सवाल के उस्मान छा पसंद न आई, छा सौदो कैंसिल आ, छाजे करे मुटाए पे दींदो आ? हजरत अली रज़ी अल्लाह तआला के उस्मान साईं फरमायो अली सौदो भी पक्को आ, ज़िरे पसंद भी आई आ, तोखो वरती आ, तोखे पैसा दिना आहिनि, हाणे हे वापस करे दींदो पियाई। हदियतुल लका मिन्नी, मां उस्मान जे तरफों तो अली के तोहफो हुजे। तोहफो सजण के ॾिबो आ, दुश्मन के ॾिबो आ, पांजे के ॾिबो आ, पराए के ॾिबो आ। इएं चवां इएं चवां इएं चवां, ॾिस अली सां प्यार उस्मान जो, ॾिस अली सां प्यार उस्मान जो। शादी अली जी, शादी अली जी, शादी में सामान उस्मान जो। इवे पैसा शादी में खर्च थिया, इहो प्यार हो या मोहब्बत हुई? अल्लाह शल तहां असां के जिंदगी पूरी पाक मुस्तफ़ा जे यारन अल बैत सहाबा किराम जी सच्ची मोहब्बत प्यार नसीब फरमाए। वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।